साईं असांजे शरीर जे स्वास्थ्य लाइ केतिरो ज़रूरी आहे ऐं असांखे पंहिंजे स्वास्थ्य ते न ध्यानु ॾियणु घुरिजे या त असीं भॻवान जे मथां उनखे सरेंडर करे छॾियूं। शरीरम आद्यम खलु धर्म साधन। शास्त्र ॿुधाईंदा त शरीर धर्म जो साधन आहे। जे गाॾी वठंदा आहियूं, वञिणो आहे परे, हितां 100 किलोमीटर पंधु वेंदासीं त पहुची कोन सघंदासीं, देरि थी वेंदी। हिन लाइ गाॾी वठंदासीं, बस में चढ़ंदासीं, रेल में चढ़ंदासीं, त उनखे चइबो आहे साधन, मीडियम, ज़रियो। त शरीर माध्यम आहे परमात्मा जी प्राप्तीअ जो। शरीर माध्यम खलु धर्म साधन। ऐं असां चऊं त शरीर खे हाणे भॻवान जे आसरे छॾे ॾियूं, जेको खपे सो खाऊं, जेको खपे सो पीऊं, जेॾी महिल सुम्हूं जेॾी महिल उथूं। मुंहिंजे ख़्याल में त इहो ई सुवालु आहे तव्हांजो, त शरीर जो ध्यानु रखणु खपे या परमात्मा ते छॾणु खपे। शरीर जो ध्यानु रखणु इंसान जो फर्ज़ु आहे। जीअं गाॾीअ खे संभाले रखंदा आहियूं, ऑयल पेट्रोल सभु ॾिसंदा आहियूं, छो इहा गाॾी मूंखे अॻिते पहुचाईंदी। त शरीर जे लाइ भॻवान गीता में लिखियो, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोध